सेठ ए अॼु वरी सफ़ा बाताड़ियो पियो आहे। ये ख़ुद से नज़र ही कीने पियो अचे। ए सुरा खुशी मुंह कना मोकलाए। ए सेठ ए जुती मासी हीर के हथ में जे ॾिनई का। ए हेको त तुंहिंजूं ॻाल्हियूं मुख खे सम्झ में की नथियूं अचनि। ए को थियो आहे। ए ई त मुख भी सुणा आहे। जुती हथ में ॾिनम इन ॻाल्हि जो कहिड़ो मक़सदु आहे तुंहिंजो? ए मासी हीर घर में जी कीन हुई नी ए इन करे पे चयो आहे। ए किथे घर में कढी छॾी का। अड़े सुरा बेड़ी एड़ा भाग मौजा किथे न। ए ई त मुख वो खबर है। ये तो पहले नंबर जो चौक चड्रो है। ए हना तो एड़ा जूतो हमारी चौक चड्रो है। चौक चड्रो तो तू ए जूतो ना ए तुम के ई सुनाए ए चाची हीरा खुजाड़ो छी। अरे सुरा इन रन जो नालो मुंह मथा न वठो। ये को सेठ ये को नालो न वठा ये खुजाड़ो थियो नी। अरे सुरा यार न मुझे घर के बिनी हथे सा बुहारो पई दे बुहारियो धिक धिका लगी पई है धिक धिका छिक छिका। ए ई त खासी गाल है। ये सफाई कर त चंगू कमाए ना। ए सुरा राया बीहर जुती एक तो सुरा तू गाल मोजी समझी घट थो छा करया काडे वणा कंखे समझाया। वो समझाए नी ये मौजी गिट मिट मकर। ए सुरा चवा तो त मुझे घर जी यार न भींग पई करे बेली भींग। ए ई त मो तो के चयो होयो ए तू ने मल गडा ते चढ़ियो बिठो है। ए मुखे शादी करायो ए ई है शादी। ए कुजाड़ो चयो ही वरी ठोक्या जूता। ए ई जो चयो मैं त हेकी न हेकेडी ए तो जी तडावण जरूर थींदी। अरे सुरा तडा वेण कना या गाल सौली है। अरे वो तो 20,000 रुपया खयो वने ने भागी 20,000। ए सेठे ए इतरा रुपया ये करे कि ना पई। अरे हुअर न पंड जे भास भागे के तिकारा से भागे के। ए सेठे ये कमाए तू ये खाए ने ब्या ए ई आए मुर्सी जा वक्त ए छापियो समझिए। अरे सुरा तडे तो चवा थो त लठियूं झले भोलड़ो कटियो खाए फकीर। ए सेठे ये तो संग वाके वडो जुल्म है। ए हां हाने हलाई पियो ए अची न वने किथे हिते ए हाने ना आओ के पातर ए हां हलाई पियो। ए सरो त वियो जान छड़े। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।